नाज़रीन कबी अहम ख़बर वाखिदासी पीपल्स पार्टी ॻुझी मिल्कियतुनि बाबति नए स्कैंडल खे रद्द करे छॾियो आहे। बिलावल ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जे मिल्कियतुनि जा तफ़सील इलेक्शन कमीशन ऐं FBR में डिक्लेयर आहिनि। तर्जुमान पारां चयो वियो आहे दुनिया खे ख़बर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो जी परवरिश जलावतनी में थी। अव्हांखे आगाह कयूं पिया मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ दुबई वारी मिल्कियत संदसि औलाद खे विरसे में मिली आहे। बिलावल जो तर्जुमान पारां इहो बयान ॾिनो वियो आहे। नाज़रीन अव्हांखे आगाह कयूं पिया पीपल्स पार्टी ॻुझी मिल्कियतुनि बाबति नए स्कैंडल खे रद्द करे छॾियो आहे। बिलावल ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जे मिल्कियतुनि जा तफ़सील इलेक्शन कमीशन ऐं FBR में डिक्लेयर थियल आहिनि। नाज़रीन ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं पीपल्स पार्टी ॻुझी मिल्कियतुनि बाबति नए स्कैंडल खे रद्द करे छॾियो आहे। बिलावल ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी मिल्कियतुनि जा तफ़सील इलेक्शन कमीशन ऐं FBR में डिक्लेयर आहिनि। तर्जुमान पारां चयो वियो आहे दुनिया खे ख़बर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो जी परवरिश जलावतनी में थी आहे। बिलावल भुट्टो जे तर्जुमान पारां नाज़रीन जवाबु आयो आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ दुबई वारी मिल्कियत संदसि औलाद खे विरसे में मिली आहे। बिलावल जे तर्जुमान पारां चयो वियो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के तर्जुमान ज़ुल्फ़कार अली बदर रद्दअमल ॾींदे चयो आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी मुल्की ऐं जेके गैर मुल्की समूरा असासा आहिनि उहे इलेक्शन कमीशन ऐं FBR में डिक्लेयर थियल आहिनि। बिलावल भुट्टो जे तर्जुमान ज़ुल्फ़कार बदर जो चवणु आहे त पूरी दुनिया खे ख़बर आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जलावतनी में जेको आहे उन्हनि जी परवरिश थी। संदसि चवणो हो त दुबई में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु जलावती दौरान चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं आसफा भुट्टो गॾियल जेका मिल्कियत आहे उनमें रिहाइश पज़ीर हुया। संदसि चवणो हो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ दुबई में जेका मिल्कियत आहे उनखे औलाद उहा जेका मिल्कियत आहे उहा औलाद खे विरासत में मिली। ज़ुल्फ़कार अली बदर जो वधीक चवणु आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जा समूरा जेके असासा आहिनि उन्हनि जा तफ़सील इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते शाया थी चुका आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी दुबई में जेका मिल्कियत आहे उन्हनि जा समूरा तफ़सील पहिरियां खां ई पब्लिक थियल आहिनि। जी ठीकु आहे शबीर वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।